अस्सलाम वालेकुम दोस्तों, माशाअल्लाह दुलाब जी कामयाबी खां पोइ टें स्पेल जी भी शूटिंग ॾाढी तेज़ी सां हली रही आहे। जी हाँ दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब अचण सां जंहिं धूम मचाए छॾी ऐं इन कामयाबी खे दोस्तों वॾी ख़ुशी सम्झो पियो वञे, वॾी कामयाबी सम्झो वञे पियो। छाजे करे हिन पहिरीं क़िस्त वॾा व्यूज़ खयां, न त अॼु ताईं सिंधी ड्रामे जी पहिरीं क़िस्त खे शुरू में 2-3 ॾियारनि जे अंदरि एतिरा व्यूज़ न आहिनि खयां। हाणे टें स्पेल जी शूटिंग भी लगातार जारी है। सामूं तस्वीरां तव्हां ॾिसी रहिया हुई, टें स्पेल जूं आहिनि ऐं ज़बरदस्त शूटिंग थी रही है दोस्तों। दुलाब ड्रामो हिन टाइम सिंधी जेको आहे सोशल मीडिया ते त छाइजी चुको आहे ऐं रिकॉर्ड हन टोड़े छॾिया आहिनि। दुलाब हिकु ज़बरदस्त सोप सीरियल आहे, अदाकारी भी हिन में VIP कई वई आहे ऐं हिन में जेको आहे न वॾे स्केल ते हिन खे शूट कयो वियो आहे। लोकेशन भी ज़बरदस्त आहे ऐं हिन में जेको अॼुकल्ह जेको माशरे खे ॾिसी करे जेको हिन में कहाणी ॾिनी वई आहे, कुझु पुराणे हिसाब सां बि आहे, कुझु नए हिसाब सां बि, मतिलबु कहाणी जेको आहे न ऑडियंस खे वणी रही आहे, तॾहिं हीउ ड्रामो कामयाबु थी चुको आहे दोस्तों। टें स्पेल भी तमामु जल्द मुकमल थी वेंदो, इन जे करे लगातार शूटिंग हली रही आहे त जीअं विच में ड्रामो बंदि न थिए, सभु एपिसोड जीअं तयारु हुजनि। 50 एपिसोड 40 खां 50 तयारु आहे, पहिरियों 2 स्पेल मुकमल आहिनि, हाणे वरी आख़िरी 3 स्पेल यानी 75 ताईं इन खे मुकमल कंदा।